बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, ॿ ॼणा ज़ख़्मी। जैकबाबाद जे सदर थाणे जी हद ॻोठ सोणो ख़ान रिंद लॻ तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार डेरा लयार वासी ॿ ॼणा हैदर अली ऐं शाहनवाज़ लाशारी ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर सिविल अस्पताल आंदो वियो, जितां हैदर शाह खे ॻणती जोगी हालत में लाड़काने मुंतक़िल कयो वियो। गड़ी असन में उरड़ी विघे वधीक हिकु नींगरी फौत थींदड़नि ॿारनि जो अंग 11 थी वियो। ॻोठ रसूल बख्श कटोहर में लियाकत अली कटोहर जी 2 वरहनि जी मासूम नींगरी मुस्कान उरड़ी विघे फौत थी वई, जंहिं बाद गड़ी असन ऐं भरपासे में उरड़ी विघे फौती ॿारनि जो अंग 11 थी वियो आहे। सिहत खाते जी बेध्यानी सबबि बीमारी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। बुल्ली शाह करीम वेझो चिंची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ॿारड़ो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मुसाफ़िर ॻोठ वटि पेश आयल हादसे में मासूम ॿारड़ो हसनैन पुट हसन सोलंगी फौत थी वियो, जॾहिं त संदसि अमड़ हवा ऐं अशरफ वल्लड़ ज़ख़्मी थी पिया। फौती नींगर जो ताल्लुक़ होसड़ी सां आहे। मटियारी क़ौमी शाहराह ते कार ड्राइवर जे ज़ाब्ते खां निकिरी कल्टी, 5 ॼणा ज़ख़्मी। कराची खां शिकारपुर वेंदड़ कार अल फैसल होटल बाईपास वटि ड्राइवर जे ज़ाब्ते खां निकिरी कल्टियूं खाईंदी वणनि भरिसां किरी पई, जंहिं सबबि आफ़ाक़ अली, बासित अली, अबरार, मसूद शेख ऐं बाकिर हुसैन ज़ख़्मी थी पिया, जिन मां 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद लॻ तेज़ रफ़्तार कार शाख में कल्टी, पीरसन औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। रैनण शाख वटि क़ौमी शाहराह ते कराची खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कार शाख में कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में फैसलाबाद जा रहवासी अरसलान जट, मोहम्मद वारिस जट, कौसर जट ऐं पीरसन सफ़िया जट सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस मोबाइल में खणी मक़ामी सिविल अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मियुनि खे तिब्बी इमदाद ॾिनी वई। कौसर ऐं सफ़िया खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह में जस्कम पारां सिंध जे तारीख़ी माग लैला जा आतण ते बासर पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाज। जस्कम अॻवाननि सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ास खैली, राशिद चांडियो, काशिफ लाखो, फरहान खोसो, इम्तियाज़ भट्टी ऐं ॿियनि प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे चयो त तारीख़ी माग लैला जा आतण ते बासर डॉक्टर सफ़दर आराई पारां कब्ज़ो करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त कब्ज़ो कंदड़ बासर डॉक्टर सफ़दर आराई ते केस दाख़िल हूंदे बि पुलिस खेसि गिरफ़्तार नथी करे, जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। हुननि मुतालबो कयो त लैला जे आतण ते कब्ज़ो कंदड़ डॉक्टर सफ़दर आराई खे गिरफ़्तार करे तारीख़ी माग खे बचायो वञे। सुल्तानकोट वेझो जहानवा थाणे आॾो मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो धरणो। मुग़वी ॻोठाणे ग़ुलाम शब्बीर बिरोही जी बाज़ियाबी लाइ मौलवी अब्दुल बारी शेख, अब्दुल रज़ाक बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त शिकारपुर ज़िले में बदअमनी वधी वई आहे। रोज़ानो कंहिं न कंहिं इलाइक़े मां हथियारबंद माण्हुनि खे अगवा करे वञनि था। हुननि घुर कई त मुग़वी दुकानदार ग़ुलाम शब्बीर बिरोही खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।